अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां त मीरा खे अगवा कंहिं कयो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक ना कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं हाँ वीडियो पसंद अचे तो कमेंट ज़रूर कजो। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रबन ऐं राणे खे शक आहे त मीरा खे अगवा ग़ुलाम कयो आहे ऐं रबन राणे वारनि जो शक कुर्बान वारनि ते भी आहे त मीरा के अगवा कुर्बान वारनि कयो आहे। दोस्तों रेस गफ़ार खान जो भी शक आहे त मीरा के अगवा करण वारा ग़ुलाम वारा आहिनि। दोस्तों ईअं न आहे। दोस्तों आखिर मीरा कंहिं वटि आहे इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों हिन ड्रामे में हिकु टीं धुर भी अची चुकी आहे। मीरा उन जी कैद में आहे, यानी मीरा के अगवा उन्हनि कयो आहे। तमाम जल्द उहे सीन हलण वारा आहिनि। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंद आई। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंद आई आहे तो मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कंदा।